नाज़रीन सिंधड़ी खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी जे ॻोठ रईस हाजी बाजी खान मरी में सिंध मरी इतिहाद ज़िला मीरपुर ख़ास जे सदर रईस माशूक मरी ऐं रईस अली दोस्त मरी तरफ़ां पहिरियों सिंध मरी इतिहाद क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद करायो वियो, जंहिंमें सिंधड़ी ऐं भरपासे जे 20 खां मथे टीमुनि हिसो वरितो, जंहिंमें पहिरियों सेमीफाइनल मरहूम मोहम्मद खान 11 ऐं माझर 11 में थियो। पहिरियों माझर 11 मुक़रर 4 ओवरनि में 54 आजो टारगेट ॾिनो, जेको मरहूम मोहम्मद खान 11 पूरी करे फाइनल में पहुती। ॿियो सेमीफाइनल फ़कीर दोस्त 11 ऐं कंडियारे 11 में थियो, जंहिंमें फ़कीर दोस्त 11 मुक़रर 4 ओवरनि में 55 जो टारगेट ॾिनो, जेको कंडियारे 11 पूरी करे फाइनल में पहुती। फाइनल में पहिरीं बैटिंग कंदे मरहूम मोहम्मद खान 11 मुक़रर 5 ओवरनि में 60 जो टारगेट ॾिनो, जेको कंडियारे 11 पूरो करे फाइनल पंहिंजे नाले करे टूर्नामेंट जी चैंपियन बणिजी वई। टूर्नामेंट में बेस्ट बॉलर सईद पठान रहियो, बेस्ट बैट्समैन सलमान जतोई रहियो। आख़िर में मेहमान ख़ास रईस नसीर खान मरी सिंध मरी इतिहाद सदर, सूबाई लेबर विंग रईस साबिर खान मरी, सूबाई यूथ विंग सदर सिंध मरी इतिहाद रईस धुर मोहम्मद खान मरी, डॉक्टर अब्दुल कदीर मोहम्मद सादिक दर्स, रसूल बख्श थेबो, गुलाम रसूल दर्स, माशूक मरी, अकबर महबूब दर्स, खरासानी जमायत खलीफ़ो रईस गुलाम हुसैन मरी, फ़कीर इलियास दर्स ऐं ॿियनि कामयाब टीमुनि ऐं रांदीगरनि खे कैश इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं। इन मौक़े ते आयल महिमान ख़ासि सबको न्यूज़ पंहिंजा वीचार वंडे। अचो त ॾिसूं था हिन वीडियो में। औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माशाअल्लाह साईं ज़बरदस्त हिकिड़ी अवेयरनेस आहे असांजे इन बराड़ी जे ॻोठ में जेको आहे माशूक मरी कयो आहे। इहो अवेयरनेस जे हवाले सां तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे ऐं हिते जेको आहे इहे अहिड़ियूं शयूं थियणु खपनि ऐं इन में ई हिकिड़ी सुजाॻी आहे। ॾिसो न हींअर पंहिंजे सिंध मंझां ॾाणी साहिबु जेको खजाणो आहे उहो बि त पंहिंजी सिंध जी आहे न, उन में ॾिसो सोशल मीडिया ते केॾी जेको आहे जुस्तजू अॼु बि करे पियो। इहा ई असांखे अवेयरनेस जी ज़रूरत आहे ऐं अहिड़ियूं इवेंट्स थियणु खपनि। महिरबानी मुंहिंजी। मुबारकबाद ॾींदुसि माशूक भाउ खे जे एॾो ज़बरदस्त ऐं कामयाबु टूर्नामेंट अरेंज करायो। उन खां पोइ हिते जे लोकल टीमनि खे मुबारकबाद ॾींदुसि। खटणु हाण को मसइलो कोन्हे, हिकिड़ी टीम खटंदी आहे हिकिड़ी जीतंदी आहे। जेके हारियल आहिनि उहे हौसला बुलंद रखनि। सिंध में एॾा सुठा टूर्नामेंट थियणु खपनि। हीअ सिंध मरी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो वॾो टूर्नामेंट थियो आहे ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे क़ाइद खां पुछी ॿिया बि अॻियां टूर्नामेंट कराईंदासीं ताकी उन में सॼी सिंध जा दोस्त हिसो वठी सघनि ऐं इंशाअल्लाह ताला सिंध में टैलेंट जी कमी न आहे। हितां खां ई सिंध जा दोस्त असांजा ऐं प्लेइंग 11 पाकिस्तान में खेॾंदा। महिरबानी। Bismillahirrahmanirrahim. I think today is a wonderful match. Murray, it is a wonderful again. Morning time I'm coming here at the wonderful tournament. This is the last 5 years. Not is a great match with this tournament. I think it's very good as the Murray brother and I think Mashuk Ali Murray. This is a wonderful tournament. So like this in the tournament. But I think inshallah next after this my message and all the players to send side again wonderful table ball tournament. This is I like very good. It's a very different match. We can I am today the morning time, evening time the wonderful match. A good price here and the other on the player and man of the match I was very good like it is a very good tournament. I am very happy. Inshallah next tournament is Murray.